अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे संजोरे में ख़बर ॾींदा तो भारत जे योम आज़ादी के पाकिस्तानी हुक्मरान ऐं अवाम पारां योम सिया मल्हाइण वारे ऐलान जे सिलसिले में संजोरे में तालीम खाते तरफ़ां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती जे तौर ते रैली कढी वई। कारो ॾींहुं करे मल्हायो वियो ऐं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खां प्रेस क्लब ताईं हाई स्कूल पारां हेडमास्टर शौकत अली आरई जी अॻवानी में रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदी प्रेस क्लब ते पहुती। रैली में शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारोबारी मज़हबी धुरियुनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं शहरियुनि वॾे अंग में हिस्सो वरितो। हिन मौक़े ते प्रेस क्लब जे सदर डॉक्टर गुलाम कादिर पंवर, हेडमास्टर शौकत अली आरई, मोहब्बत अली मंगरियो, खुदा ॾिनो काछाई, शेरी इतिहाद अॻवान, गुलशाह पठान ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कंदे चयो त 15 अगस्त 2019 कारो ॾींहुं आहे। असां कश्मीर जे भाइरनि भेनरनि सां इज़हार यकजहती तौर गॾु आहियूं। इंडियन वज़ीर आज़म मोदी ऐं ॿियनि ज़िम्मेवारनि खे कश्मीरियुनि जा कातिल सम्झूं था। कश्मीर जे शहरियुनि जो बेगुनाह क़त्ल करणु बंदि कयो वञे। यूरोपी ताक़तूं जेके इंसानी हक़ूक़नि जूं दावेदार आहिनि, कश्मीर जे मुसलमाननि ते छो ख़ामोश आहिनि? इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे। असां मुतालबो त कयूं त कश्मीरियुनि सां फिलफोर इंसाफ़ करे आज़ादी ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।